नाज़रीन, हिन वक़्तु असां टंडो मोहम्मद खान में बीबी बादशाहज़ादी जी दरगाह ते मौजूदु आहियूं, जिथे अदबी सरगर्मियूं जारी आहिनि। अचो त आयल महिमाननि सां ॻाल्हि कयूं था। सभ खां पहिरीं त इबरत वारनि खे जेको दिल्ली गहराइनि सां भलीकार चवां पियो। अॼु पहिरियों भेरो असांजे अङण ते आया आहिनि इल्मु अदब एकेडमी पाकिस्तान ज़िले टंडो मोहम्मद खान जे। ऐं हीउ मोहबतुनि जो मेलो असांजो हर जुमे ते असीं मचाईंदा आहियूं, जंहिंमें इल्मी अदबी शख़्सियतूं ईंदियूं आहिनि, रूहानी शख़्सियतूं करे करे ईंदियूं आहिनि। ऐं इल्मु अदब एकेडमी पाकिस्तान ज़िले टंडे मोहम्मद खान पारां शाह शम्स लाइब्रेरी जो क़याम बि तव्हां ॾिसी सघो था, हिकिड़ो अहम तरीन क़याम आहे। ऐं असांजो मक़सदु आहे इंसानियत जी ख़िदमत करणु, इल्म जी ख़िदमत करणु, अदब जी ख़िदमत करणु। ऐं असांजो मक़सदु इहो आहे त भाईचारो, अमन ऐं प्यार जो पैगाम आम करियूं। असां वटि को बि जेको हिंदू बि अची सघे थो, मुस्लमान बि अची सघे थो, हर फ़िके जो माण्हू अची सघे थो। कंहिं बि क़िस्म जी असां वटि कंहिं बि क़िस्म जी जेका उहा आहे ई कान्हे तफ़रक़ाबाज़ी या हू। बसि इंसानियत जो असां दर्स खणी निकिता आहियूं, मोहबतुनि जो दर्स खणी निकिता आहियूं, प्यार जो दर्स खणी निकिता आहियूं। तव्हांजी महिरबानी। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। आऊं सैयद फ़तेह अली शाह शमसी, सरपरस्त आला इल्म अदब अकेडमी टंडो मोहम्मद खान, दरबार आलिया बीबी बादशाहज़ादी शमसी सब्ज़वारी जो। असां हिते दरबार आलिया ते हिकिड़ी शाह शम्स लाइब्रेरी जो क़यामु कयो आहे, जंहिंमें ॿारनि जे लाइ हर मौज़ू जा किताब आहिनि ऐं वॾनि ॿारनि जे लाइ CSS जा किताब मौजूदु आहिनि, जेके रोज़ानो लाइब्रेरी 4 बजे खां 6 बजे ताईं साईं सैयद मुमताज़ अली शाह बुखारी जी सरकर्दी में उनजी नज़र ज़ेर निगरानी लाइब्रेरी बिल्कुलु क़ाइमु आहे ऐं रोज़ानो खुले थी। इन खां अलावा असां वटि हर हफ़्ते जुमे जे ॾींहुं अदबी मेड़ाका थियनि था, जिन में असां कई लोग माण्हुनि जी पज़ीराई करियूं था ऐं कई अहिड़ा फ़नकार या जेके मुख़्तलिफ़ फ़नून लतीफ़ा सां तालुक़ु रखण वारा शख़्सियतूं आहिनि, उन्हनि खे असां मंज़रिआम ते आणियूं था, उनजी दस्तारबंदी करायूं था, उन्हनि खे एप्रिशिएट करियूं था, उन जे कम खे दुनिया जे अॻियां नौजवाननि जे अॻियां वाइखो करियूं था। इन खां अलावा जेके बि टीचर ॿार आहिनि सुठी तालीम हासिलु करण वारा, उन्हनि जी पज़ीराई करियूं था। ऐं हिते असां कोशिशि करियूं था त इल्मु अदब अकेडमी में माण्हुनि में शऊर अचे ऐं माण्हुनि में बेदारी अचे, इल्म सां मोहबत वधे ऐं सुठनि कमनि सां प्यारु वधे। ऐं असां हाणे कोशिशि करण में पूरी जिदोजहद करियूं पिया ऐं अलाह साईं कंदो त इहा कोशिशि रंग लाहींदी ऐं असांजे सिंध जो टंडे मोहम्मद खान जो अवाम जेको आहे सो यहाँ मैं बाशऊर जनरल थींदो। सेक्रेटरी इल्मोदब अकेडमी, जैसे कि आप सब जानते हैं इल्मोदब अकेडमी का ये दूसरा साल होने को है। तो यहाँ इल्मोदब अकेडमी में हमारे यहाँ ऐसे ऐसे प्रोग्राम हुए हैं, ये जो सिंध धरती की खिदमत करते हैं, जो शायर है सूफीज़म में जो जिन जिन शोबे से जो जो ताल्लुकात रखते हैं, हमने उनको अप्रिशिएट किया है, उनके लिए प्रोग्राम मुनक़िद करवाएं। उसके अलावा यहाँ इस्लामिक माहौल होता है, यहाँ कल्चरल माहौल होता है, यहाँ जो जो मतलब आगे बढ़ना चाहता है, ये मैं समझती हूँ टंडो मोहम्मद खान में, पूरी सिंध में अगर देखा जाए ऐसा प्लेटफॉर्म आपको कहीं नहीं मिलेगा, जहाँ छोटे छोटे लोग से जो ताल्लुक़ रखते हैं, जहाँ से भी हम उनको भी इनवाइट करते हैं, हम उनको भी बुलाते हैं, हम उनके लिए भी उनको भी अप्रिशिएट करते हैं। इसके अलावा इल्मोदब अकेडमी में जो स्टूडेंट हैं, जो पोजीशन लेते हैं, हमने उनको भी अप्रिशिएट किया, उनको भी शील्ड प्रोवाइड किया। उसके अलावा यहाँ शाह शम्स लाइब्रेरी भी है, यहाँ CSS की एग्ज़ाम की तैयारी के लिए भी आ सकते हैं। डेली ये ओपन होती है, टाइमिंग भी मेंशन है यहाँ इल्मोदब अकेडमी के हवाले से। यहाँ आपको सीखने के हवाले से बहुत मिलेगा। टंडो मोहम्मद खान के लिए तो ये बहुत एक एज़ाज़ की बात है, क्योंकि अब छोटे से शहर में यहाँ बड़े बड़े आलिम आते हैं, शख्सियात बहुत यहाँ आई है, जैसे सिंगर भी हो गए, वो भी आते हैं। उसके अलावा यहाँ टंडो मोहम्मद खान के लिए एज़ाज़ की बात है, क्योंकि बहुत सारे लोग यहाँ आते हैं। ये टंडो मोहम्मद खान के लिए अगर कोई आना चाहता है, ये छोटी एक सीढ़ी है, यहाँ आप यहाँ से आगे जा सकते हैं। जी, थैंक यू। वरी महिरबानी। जीअं त इल्मु अदब अकेडमी जी तक़रीबन साल ॾेढ साल खां इल्मी अदबी सरगर्मियूं हलियूं पिए, जंहिंमें जेके असांजा अदीब दानिश्वर जेके हुआ उन्हनि जे हवाले सां असां मेड़ाका रखाईंदा हुआसीं। असांजो सदर जेको आहे पहिरीं निसार नाज़ हो, जंहिंजी तबियती नासाज़ी जे करे उन वीचारे रिज़ाइन ॾिनी ऐं उन खां पोइ जेको आहे सो साईं जन मूं ते मुकमल एतमाद इज़हार कंदे मूंखे सदर सिलेक्ट कयो अथनि ऐं इंशा ताला आउं पंहिंजी जेको ज़िमेवारी खे पाए तकमील ताईं पहुचाए ऐं बाक़ाइदा इल्मु अदब अकेडमी लाइ जाखोड़ींदो रहंदुसि। माना भट्टी इल्मु अदब अकेडमी जे हिकु नाइब सीनियर सदर आहियां। जीअं त असांखे अॼु हिते प्रोग्राम में असां शामिलु थिया आहियूं ऐं इल्मु अदब अकेडमी कई असां हिते प्रोग्राम ॿिया ॾिठा आहिनि ऐं लाइब्रेरी बि असां जेको आहे सो ॾिठी आहे, माशाल्लाह तमामु बहितरु आहे ऐं हिते काफ़ी कुझु सिखण लाइ बि असांखे मिले थो।
नाज़रीन, हिन वक़्तु असां टंडो मोहम्मद खान में बीबी बादशाह ज़ादी जी मज़ार ते मौजूदु आहियूं, जिथे महिरबान शाह फाउंडेशन इल्म अदब अकेडमी तरफ़ां टंडो मोहम्मद खान ज़िले समेत पूरी सिंध मां कही आयल अदीबन, शाइर, कालम निगारनि खे संदन मनता एवॉर्ड ॾियण जो सिलसिलो जारी आहे। ज़ुल्फ़कार चांडियो, इब्र न्यूज़, टंडो मोहम्मद खान।